थे ॾींदा। पोइ हिन न्याणीअ जो इलाज न करायूं, सॼी ज़िंदगी वीचारी ईअं पई गुज़ारे। कुझु माहौल ठरे त हिनखे वठी वञी सुठे डॉक्टर खे ॾेखारे अचां। बाक़ी हिन वक़्तु छोकिरी खे ॿाहिरि वठी वञा, पवे आलम मुंहुं छोकिरी खे वठी हलियो वञे, पोइ सुल्तान वारा मूंखे बंदूक हणंदे देरी कोन कंदा। अचनि सुल्तान वारा त उन्हनि सां सलाह कयूं। हिन न्याणीअ जो इलाज कराइण लाज़मी आहे। हिन जी अहिड़ी हालत करण वारो बि मल्हार ई आहे। मल्हार जे मथां फर्ज़ बणिजे थो त हिन जो इलाज कराए। हिन वक़्तु मल्हार हुन सां मोहबत करे थो, थी सघे थो त उहो इजाज़त ॾे। अलाह कंदो मल्हार इजाज़त ॾींदो। के सुठे डॉक्टर खे ॾेखारियूं, मन हिन न्याणीअ जो को भलो थी पवे। हुकुम कर आलम खान। लाला मां तुंहिंजी ताक़त थो हलां ऐं पके ते मुंहिंजा दोस्त हलण वारा आहिनि। तूं वञी हुननि खे वठी अच। घणी देर में पहुचंदा? मुंहिंजे ख्याल में बस पहुचण वारा हूंदा। तव्हां हलो आलम खान, मां उन्हनि खे वठी थो अचां। पर हा जी आलम खान। उन्हनि दोस्तनि खे विचां रास्ते तां वठी अची रहिया आहिनि, जीअं उनखे केरु बि न ॾिसे। ठीकु आहे आलम खान, तूं बेफिक्र थी रह। तूं हलो ताक़त विच ई रस्ते सां वठी ईंदोसान। मलुक वडी जुग जो माण्हू आहीं, तुंहिंजी एतिरी बराई कोन्हे जो हितां निकिरी हलो। अच्छो थई मुंह ये फूकूं ॾेई ॾेई तो त मूंखे हिते पहुचायो आहे। अञा चवीं थो त मां अहिड़ो कमु कयां जो मूंखे हिते उबतो टंगे छॾे। उबतो कोन टंगींदई। जे तूं मुंहिंजो चवण वठंदे न, असां ॿिन्ही मां हथ कढी छॾींदा। मूंखे तुंहिंजी का बि सलाह न आहे वठणी। सलाह न वठ भली, मूंखे छा आहे? मुंहिंजी रन न रिली, मां जहिड़ो ॿाहिरि तहिड़ो हिते। ॿुध, मुंहिंजे मथां को फ़र्क़ु कोन थो पए। तुंहिंजा ॿार संदरा संदरा जेके नी बुख मरी वेंदई ॿाहिरि। हा ॿुधाए छा करणो आहे? कन्ने ॾेई कर। न न न न मां इहो कोन कंदुसि। तकड़ न कर, थोरो सोची वठ। ॻाल्हि अञा वई कोन्हे, ॿाहिरि निकिरणो त ईअं न। आलम खान, चए पियो त तव्हांजो इहो ई कमु आहे। हा नवाज़, पोइ असां हाज़ुर आहियूं। तव्हां उहे माण्हू ॾेखारियो, पोइ वञी सवर विझी सुम्ही पओ। उन्हनि जो सफ़ायो असां तव्हांखे करे ॾींदासीं। न हैदर, ईअं न थींदो। मां तव्हांखे गोलनि जे मुंहं में विझी ऐं घर सुम्ही पवां, ईअं न थींदो। मां बि तव्हांजे अॻियां अॻियां हूंदुसि। आलम खान, तव्हांखे ज़ाहिर थियण जी का बि ज़रूरत न आहे। सुल्तान जो सफ़ायो तव्हांखे असां करे ॾींदासीं। असां सुल्तान ते जॾहिं बि हमलो थींदो न त इल्ज़ाम मुंहिंजे मथां ईंदो, पोइ भले मां ज़ाहिर थियां या न थियां। इन करे खान हमलो सभई गॾिजी कंदासीं। पोइ मूंखे छो पियो रोकी आलम खान? लाला, वो इन जे करे त तूं हिन तरह जो आहीं ऐं दोस्त ॿाहिरां आयल आहिनि। मां पाण खे ज़ाहिर कोन कंदुसि, बुट ॿधी बि तव्हां सां हलंदुसि। लाला, जॾहिं बि वक़्तु आयो न त हुनखे ॾिसी वठंदासीं। फ़िलहाल तूं हिन दोस्तनि जे लाइ मानी कराए। थकल आहिनि, कुझु आराम कंदा। पोइ सुभाणे सुबुह जो जीअं सुल्तान वारा निकिरंदा त लाला मां तोखे फोन कंदुसि। तूं हिन संगत खे सुल्तान जी ज़मीन ताईं वठी अची रहे ऐं ॻोठ जी तरफ़ खां मां ईंदुसि। उन्हनि खे विच में फासाए अहिड़ो त कमु कंदासीं जो हुननि खे चुरण जी विथी बि न मिले। दुआ
मां हिते थाम धोणे पहुचूं ॼण कोन आयो आहियां। गोराम, अम्मा ई बाबा तुंहिंजो इम्तिहान वठन पिया। जेकर तू इम्तिहान में पास थी वे न त ही समूरी मिल्कियत तुंहिंजे हवाले करे छॾींदा। ठहियो हाणे ठहियो, मूंखे इहा अजाया ख़बर न ॾेखारींदी कर। ऐं हा, मूंखे इहा बि ख़बर आहे त हिन मिल्कियत मां तुंहिंजो हिसो बि असांखे कोन मिलंदो। थोड़ो सोच गुराम, अम्मा ई बाबा के पुट जो औलाद न आहे, कोई समूरी मिल्कियत कबर में खणी वेंदा। मञा तो त हू कबर में कोन खणी वेंदा, पर जेसि ताईं तुंहिंजो पीउ ऐं माउ ज़िंदा आहे तेसि ताईं त असां सटन में हूंदासीं न। जरूरी ना आहे त अम्मा ई बाबा जे मौत खां पोइ मिल्कियत तुंहिंजे हथ में अचे। थी सके तो त तू बाबा जानी जी दिल खटन में कामयाब थी वञे ऐं बाबा जानी पंहिंजी जिंदगी में सॼी मिल्कियत तुंहिंजे हवाले करे छॾे। सम्झ में ई नथो अचे त उहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो जॾहिं तू बाबा जानी जी दिल खटने। केड़ियूं पे सलाहूं हलन? कहिड़ियूं वरी सलाहूं बा कयूं? इहा ई त तुंहिंजी जल्द खां जल्द शादी थी वञे त तोखे हितां असां रवानो कयूं। इहो न सोचियो त मां हितां वञण वारी आहियां। शादी खां पोइ मां बि मिठल के वठी अची हिते ई रहंदसि। हिते तव्हां लाइ का बि जाइ न आहे। अम्मा जी जगह ते मां वेंदसि ऐं बाबा जानी जी जगह ते गोराम। मिठल के असां हिते कॾहिं बि न रहण ॾींदासीं। जॾहिं तूं वॾड़ी थी न त पोइ असां हिते कोन रहंदासीं। बाक़ी अम्मा बाबा जी जिंदगी ताईं तूं वॾड़ी थियण जी कोशिश न कर ऐं ना ही पंहिंजा फैसला असांजे मथां मढ़ण जी कोशिश कर। मुंहिंजा इहे चरिया हिन जी ॻाल्हियूं दिलि में न कंदी कर। इहे तोसां मज़ाक बि करे। जादो बाक़ी वञी छॾी बजाए तूं हाणे हीअं कर जो अॼु शाम जो वञी मुआरी भेण सां मिल ऐं चईसि त सुभाणे शाम जो असीं मुकी विझी ॾींदासीं। घटि में घटि 5 ॾींहं कुंवार वनवा में त वेहे न। मां त वेंदसि, पर मूंखे ख़ौफ़ आहे त इहा बानो बेगम वरी ॾींहं न वधाए छॾे। ॼाई कान्हे नानीअ मुहांडे, छाजे लाइ तरसाईंदा? बाबा असां सॼी तयारी मुकमल करे छॾी आहे। सॼो इहो ॾेब शेब वठी छॾियो अथऊं, छाजे लाइ इनकार कंदा? बाबा तो विपड़े लाइ उधारा पैसा वता आहिनि छा? नसे तूं सम्झींदो त शायदि मां हिन घर में पैसनि ठाहिण जो ठपो रखियो वेठो आहे। बाबा तो ॾिना रुगो माणे खे 2 लख रुपया, हाणे 2 लखनि मां इहो ॾेब शेब पूरो थींदो जा? पुट इहे सम्झ त घटि में घटि 8-10 लखनि जो त ॾेब वरितो आहे। पर ज़रूरत है कहिड़ी एतिरो सामान वठण जी? बाबा इहो ॾेब शेब सभु कुझु थी वियो। बसि हाणे तूं रुगो इहा दुआ कर त माणे खे पुफी बुकी विझण जी इजाज़त ॾे ऐं तूं बवियाणा कंध जे ठार रखी सुम्ही पवे करपी कजा वेठो गाना ॻाए। बसि मां त चवां थी तूं वञ, ज़ोर ज़बरदस्ती करे सुभाणे चइसि त असीं मुकी विझी वेंदासीं। जादो इहा वॾी चंडरी आहे माई बाबा, इहा मूंखे असुल समत कान ॾींदी। उहा बि इहा ज़नानी रस्म आहे, तोखे ई वञणो पवंदो। बाक़ी हा जेकॾहिं हिन ॾाकण तोखे जवाबु ॾिनो न पोइ मां पाण ई ने बानू ऐं अकबर खान सां ॻाल्हाईंदुसि। ॾिसां थो कीअं नथा मुकी विझण जी इजाज़त ॾियनि। बाबा जेकॾहिं महीने ॿिनि जी मोहलत घुरनि था त पोइ तरसी पवंदासीं। इन में कहिड़ो हर्ज आहे? बाबा हाणे हिकिड़ो ॾींहुं बि नाहे तरसणो। मूं सॼे ॻोठ में ढंढोरो ॾेई छॾियो आहे त चंड जे 14 तारीख़ मुंहिंजे पुट जी शादी आहे। जेकॾहिं हाणे शादी हटी त माण्हू त इहो सम्झंदा त अकबर खान हिननि खे रिश्तो ॾिए ई नथो, रुगो ॾटनि ते था पिया हलनि। इन करे चवां थो त सुभाणे मुकी पवे ई पवे। बचा मास्तर पहिरियां मां होश में किथे हुयुसि, पर हू खैरी न पिया लॻनि। छा उन्हनि जे निड़ मथां लिखियल हुयो त हू झेड़ो करण आया? गुलू ॻाल्हि खे मज़ाक में टार न, इत्तफ़ाक़ कॾहिं पुछी कोन ईंदो आहे। गुलू खे तव्हां छॾियो, पहिरां ॻाल्हि ॿुधायो। सुल्तान 3 मुड़ुस आहिनि जेके लाला जे उताक ते रहियल आहिनि ऐं उन्हनि सां आलिम खान बि मिली वियो आहे। छा तव्हां उन्हनि खे कॾहिं अॻु में ॾिठो आहे? उन्हनि मां मूं हिकु हमराह खे कुझु साल अॻु आलिम खान सां गॾु ॾिठो। बाक़ी 2 हमराह सुञाणप में कोन पिया अचनि। किथां हली आया आहिनि ऐं किथां जूं भलायूं आहिनि। तव्हां उन्हनि जे मथां नज़र रखो। जेकॾहिं हूंदा ख़ैरी त 1-2 ॾींहंनि में हलिया वेंदा। जेकॾहिं आलम खान उन्हनि खे झेड़े करण लाइ घुरायो आहे त पोइ उतां खां ई ॿाहिरि न निकिरंदा। जेकॾहिं उहे आम माण्हू आहिनि त लाला हिननि खे होटल ते ज़रूर वठी ईंदो। असां उन्हनि जे मथां नज़र रखूं था ऐं तव्हां बि पंहिंजी होशियारी वठिजो। इहो सुठो थियो जो तव्हां असांखे आगाह कयो। अॼु खां पोइ असां बि पंहिंजा क़दम जमाए रखंदासीं। अम्मा अची पई,
माठ कर जादू शुरू थी वई तो उनखे मुंह केर ॾींदो। अचच मामी वे हाँ सदको पंहिंजी राणी थी ता कुर्बान थिया अलाह तो खुश हो अम्मा वञी वञी पंहिंजी मामी लाइ चांहि तयार करे खणी अच। अयती चाहे तो तव्हांजो ही नौकर वाह जो भली ठाहींदो आहे ऐं जेकॾहिं ही चाहे ठाहे प्यारे न असुर दिमाग़ में ठका ई निकिरी वञनि इन खे त चवीसि नौकर खे। मसी ॻाल्हि ॿुध मां हिन घर में नौकर न आहियां जो तूं मूंखे थी चवे। ठहियो अब्बा ठहियो हाणे होश मां त न निकर चाहे न प्यारणी अथई तूं उहा ॻाल्हि कर बाक़ी हाणे वधीक न चओ त मां हुन घर जो नौकर कोन आहियां सभु ख़बर अथमि हाणे ठहियो ठकी भली आहे। दुआ तूं ई कुंज वञी चांहि ठाहे अचो। न न न न दिन न्याणियुनि खे तकलीफ़ न ॾे बसि मूंखां हवाले वठ न त आउं वञा तकड़ी आहियां। जेकॾहिं मासी खे मुंहिंजे हथनि जी चांहि पसंदि आहे त मां ई थो करे चांहि। वाह 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 ऐं जेकॾहिं छोरा चांहि ठाहिणी अथई न त पोइ देरि न कर वञी मिंट करे चांहि ठाहे अच तेसि आउं बानो बेगम सां अहवाल त करे वठां उथी हल हल पर चांहि सुठी ठाहिजां वञ हाणे वञ तकड़ो थी ॾिसे थो। अम्मा तई ॿई अंदर हलो त मां माई जादू खां हाल हवाल वठां त कीअं पंधु कयो अथसि। अदी बानो असांजो इरादो अथई महीने जी 14 तारीख़ ख़ैर सां शादी करण जो बाक़ी उन में ॾींहं बचा आहिनि 5 सो आउं चवां थी सुभाणे अचूं ख़ैर सां बुकी विझी वञूं। राति अकबर अचे त मां हुन सां हाल हवाल कयां थी सुबुह जो तूं मूंखां अची वरंदी वठी वञजांइ। हाणे मुंहिंजो त इरादो आहे त अॼु खां ई सॼे ॻोठ में वञी पंहिंजा इहे सॾ ॾेई अचां तूं वरी चईं थी दादा अकबर खां या पुछां कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई सुबुह जो अची तूं मूंखां वरंदी वठी वञजांइ जे अकबर हा तो करे त पोइ वञी सॾ ॾिजां। ठीकु आहे अदी जेका तुंहिंजी मर्ज़ी पर आउं सुबुह साझुर ईंदसि हा अदा अकबर खां तूं पुछी वठिजांइसि वरंदी मूंखे हा में खपे। हा अलाह भली कर दी हाणे आउं बि वञां थी। हा चाचा मास्तर ये मूंखे छो नथी सुञाणे। चाचा हिनखे चओ त मां हिन जो मुड़ुस मल्हार आहियां जे हिन जे मथां ज़ुल्म कया ये मूंसां छो नथी ॻाल्हाए। दिल न लाइ हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर तोसां ॻाल्हाईंदी। चाचा मास्तर कॾहिं ॻाल्हाईंदी आख़िर मूंसां मुंहिंजी मस्तानी कॾहिं ॻाल्हाईंदी। पुट मां त चवां थी शहर वञी के सुठे डॉक्टर खां हिन जो इलाज कराए वञे ये जल्द मां जल्द ठीक थी वञे। मासी तो इहा सलाह ॾाढी सुठी ॾिनी आहे। खुदा सुल्तान अचे तव्हां हिनखे अस्पताल खणाए वञा ऐं हिन जो इलाज कराया। पुट संभाल पाण संभाल छो थो पाण सां गॾु असांखे बरवारी होश कर पुट होश कर। चाचा मास्तर पहिरियां मां होश में किथे हुयुसि मुंहिंजे अखियुनि जे मथां इंतकाम जी कारी पटी ॿधल हुई ऐं पंहिंजी मस्तानी जे मथां ज़ुल्म कंदो रहियुसि जंहिंसां मूं मोहबत जो इक़रार कयो उन मथां ई ज़ुल्म कयो। चाचा मास्तर हाणे त मां होश में आयो आहियां ऐं तूं चवीं थो त मां होश में न आहियां। बस दुआ कयो त मुंहिंजी मस्तानी होश में अचे त मां पंहिंजे कयल गुनाहनि जी न खां माफ़ी वठां। कीअं मस्तानी मां तुंहिंजो इलाज करायां तूं मूंसां हलंदी न। पोइ पंहिंजे चेहरे ते उदासी आंदी अथई। मस्तानी जिन अखियुनि में प्यार जा मंज़र हुजण घुरजनि उनमें जुदाईअ जा खंड आणे छॾिया अथई। हिकु चकर पंहिंजे मस्ताने खे सुञाण। तूं सॼी ज़िंदगी ईअं रहंदी मूंखे माफ़ी करण जो मौक़ो बि न ॾींदी। होश कर पुट होश कर।
जो खबर घर जी खोटाई किथे पहुती? अरे बाबा सॼो घर खोटे छॾियो आहे, कमरा कुए वांगुरु बिल ठाहे छॾिया आहिनि, पर पैसा लभनि ई कोन था। अहिड़ा खॾा घणा खोटिया अथव? हे ॾिस खॾू ॾिस कमु गुलू करे छॾियो आहे। ॾिस असां केॾी महिनत कई आहे। अरे सॼो घर खॾा खॾा करे छॾियो आहे। हाणे त पाड़े वारा चवंदा पीउ जी क़बर खोटी अथव छा? तव्हांजो पीउ मरंदो हलो कोन भाई, हुनखे जहिड़ो पूरियो त पोइ ॿी ॻाल्हि आहे। साहिब वॾो ज़हरीलो आहे, चक पाए चूसे मारी। अरे बाबे में रत आहे किथे जो तूं हुनजी रत चूसी दे? सच थो चई, हिकु तरह त अथसि कोन, ॿी जेकी थोरी घणी अथसि न उहा पुलिस जी मिलंदी। पुलिस छा बाबो, पुलिस में आहे छा? अरे चरिया ये जेके मच्छर आहिनि मच्छर, मां इन्हनि खे पुलिस चवंदो आहियां। हा मच्छर छा? बाबा बदल त काबू आहे न, छॾाए त कोन वेंदो न। ठीकु आहे तव्हां खोटियो खणी खोटियो, किथे न किथे ज़रूरु मिलंदा। ज़ाहिर वॾो ज़हरीलो जेके चक पाए न चूसे मारे। मां सुभाणे वरी मोटी ईंदुसि। वादा ये असां को खॾू खोटाए मारे छॾींदो। छॾ खॾुनि खे। वाह सही वाह, अॼु त असांजो मस्तानो पंहिंजी मस्तानी खे पंहिंजे हथनि सां थो मानी खाराए। अदा असांजो वयो हर कमु खां। हा अदा पुट तव्हां जेकॾहिं हिन जहिड़ा थी पओ न त पोइ असां अलाह खां छा घुरूं? पोइ चाचा हीअं कर, अधे वॾे जे मथे ते पोती रखाए, हुनखे हक़ बख़्शाए, ऐं मुंहिंजे लाइ बि को घोट ॻोल्ह, मुंहिंजे मथे ते बि पोती रख, विहारे छॾ घर में। अदा इहा त भली ॻाल्हि आहे, पोइ पहिरियों अदा वॾे खे बनवा में छो न विहारियूं? अदा मल्हार अते वॾे जी उमिरि चढ़ी वई आहे, हिन जो हक़ बख़्शाइणो ई पवंदो। तव्हां ॿई भाइर कम जी ॻाल्हि घटि ऐं थाप वधीक कंदा आहियो। थाप बि कंदा आहिनि, वरी ख़ुशि बि थींदा आहिनि त असां वॾा के गिरनारी गुफ़्तनि वारा आहियूं। छा जेकॾहिं हिननि खे पढ़ाए विझी आहे तव्हांजी थाप ई न कंदा, अञा हिन जे हथनि में बंदूकूं हुजनि। चाचा जेकॾहिं इल्मु न आहे त पोइ ईअं त ॻाल्हाईंदा? इहा सॼी तुंहिंजी ग़लती आहे। ईअं सम्झ त तूं पंहिंजो फर्ज़ पूरो न करे सघे हिननि खे सुधारण जो। पुट अदा जी वफ़ात खां पोइ तव्हां जूं सभु ज़िम्मेवारियूं मूं ते अची वियूं। मूं त घणी कोशिश कई तव्हांखे पढ़ाइण जी, पर तव्हां स्कूल मां मोटी ऐं किताब पलाल में रखी भॼी ईंदा हो घर। तव्हां स्कूल में पढ़ंदा घटि हो, रुगो झेड़ा झटा कंदा हो। पोइ तव्हांखे लठ ॾिनमि हथ में ऐं ढोरनि सां रवानो कयोमांव। चाचा असां खां ढोर चाराए चाराए असांजो अकुल बि ढोरनि जहिड़ो ई करे छॾी न। रही सौदा राम कयो असांजे मथां, ये मुंहिंजी पीढ़ीअ जो सहारो आहे। जेकॾहिं हिनखे कुझु थियो त पोइ मां बि ज़िंदा न रहंदुसि। रावण इहो थी तोवारे छोरे खे छूट ॾियण जो अंजाम। जेकर छोरे खे काबू रखियो अची आहे न त अॼु तोखे ही ॾींहुं ॾिसणो न पए हा, ऐं नहीं तोवारो छोरो इन मुसीबत में फासिया। रही सो न के तव्हां बेगुनाह वाड़ियो आहे, मुंहिंजो पुटु बेकसूर आहे। तुंहिंजो छोरो बेकसूर आहे? आलम ऐं सुल्तान वारनि जे चेहरे जी जड़त वारो छोरो आहे। जेकर तूं पंहिंजे छोरे खे संभालियो अची न त आलम खान ऐं सुल्तान वारनि जे विच में दुश्मनी पैदा ई न थिए हा, ऐं नई सुल्तान वारनि जी भेण जी ज़िंदगी तबाह थिए हा। रईस सॼो ॾोह मुंहिंजे पुट जो बि न आहे, हुनखे रखाइण वारी सुल्तान वारी भेण आहे। जेकॾहिं औरत पाण खे रोके न त मर्द कॾहिं बि ग़लति कदम नथो खणी सघे। बसि हाणे बसि कर, सॼो ॾोह औरतुनि थे था ॾियो। कॾहिं पंहिंजे गिरेबान में बि जाती पाए ॾिसो। जेकॾहिं सुल्तान जी भेण ख़राब हुई
तो पोइ आलम खान जी भेण खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली? ॿुधाए चओ। निजाणी जी ज़िंदगी बर्बाद करण वारो बि तुंहिंजो छोरो आहे इहो। जेकॾहिं सुल्तानी जी ज़ाल जो बेगुनाह खून न करे हा न ई आलम खान संग चटीअ में ॾिया ऐं न ई हुन छोरी जी ज़िंदगी बर्बाद थिया। छोरो तो वारो पहिरें नंबर जो नालाइक आहे। उहो तोखां सुधरियो कोन, हुनखे मां सुधारींदुसि। मां इन जो मक़सदु तव्हां मुंहिंजे पुट खे आज़ादु न कंदो, उन लाइ मूंखे ॿियो को दर खड़काइणो पवंदो। छा कंदड़े? छा कंदे तूं? अकबर खान खे तो धमकी ॾी? ज़ाहिर आहे को त कदम खणणो पवंदो न। कोर्ट में वेंदे फरियाद कंदे अकबर खान ते? वञ, खुलिया पई थी थाणा ऐं खुलियूं पई थी कोर्टूं। वञ, वञी दाख़िल कराए फरियाद अकबर खान ते। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, वञ, मां तोखे खुलम खोला थो चवां त तो वारो छोरो मुंहिंजी क़ैद में जेको करणो अथई वञी कर। हल। ऐं होसी ताईं तो वारे छोरे मां हथ कोन कढंदुसि जेसि ताईं हू मूंखे छोरीअ जे बारे में सही ॾस पतो नथो ॾे। बाक़ी तोखे जेको कुझु करणो आहे सभई दरवाजा खुलियल अथई। वञी मुंहिंजे ख़िलाफ़ दाहे ऐं निकिर था, कॾहिं न बेइज़्तो करे था। हल।